पर्सनालिटी डिसऑर्डर्स जो मतिलबु इहो आहे त हर माण्हू मुख़्तलिफ़ हूंदो आहे। अगरि तव्हां दुनिया में माण्हू ॾिसंदो त को माण्हू गुस्से वारो हूंदो, को शकी हूंदो, को सम्झंदो त मां खांबू खान आहियां, मूंखां को वॾो माण्हू कोन्हे, पाण खे वॾो फूलाए पेश कंदो। मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि। जॾहिं असां इहो सम्झंदासीं त काफ़ी असांजूं मुश्किलातूं ख़तमु थी वेंदियूं। छो त असां कॾहिं कॾहिं अजाए सजाए बहस कंदा आहियूं। अगरि ख़बर आहे हिकु माण्हू पंहिंजो पाण खे खांबू खान सम्झे थो त मां वॾी शख़्सियत आहियां, असां हुन सां बहस कंदासीं, किथे न पुॼंदासीं। अहिड़े तरीक़े सां असांखे एक्सेप्ट करिणो पवंदो आहे, क़बूलु करिणो पवंदो आहे, मञिणो पवंदो आहे त हर माण्हू मुख़्तलिफ़ आहे, त पोइ माण्हू ते गुस्सो न ईंदो। अगरि जेकॾहिं धर्मी लिहाज़ सां ॾिसिजे त चइबो आहे त हर माण्हू में मालिक वेठो आहे, हर माण्हू मालिक जी पैदावार आहे, हर माण्हू उतो ई आयो आहे, पर मुख़्तलिफ़ शक्लियूं आहिनि, मुख़्तलिफ़ तरीक़ा आहिनि, पोइ गुस्सो घटि ईंदो उन माण्हू सां कंहिं ॻाल्हि ते। न त हरू माण्हू चवंदो त न इहो ईअं छो थो करे। माण्हू हर माण्हू जो पंहिंजो मिज़ाज आहे। हिकिड़ी पर्सनालिटी डिसऑर्डर आहे जंहिंखे चवंदा आहियूं बॉर्डर लाइन पर्सनालिटी डिसऑर्डर। बॉर्डर लाइन पर्सनालिटी डिसऑर्डर में अक्सर औरतुनि में थींदी आहे, पर मर्दनि में बि थी सघे थी, जंहिंमें माण्हू तमामु घणो जज़्बाती ऐं जोशीलो हूंदो आहे। थोरी ॻाल्हि ते गुस्सो अची वेंदो आहे, थोरी ॻाल्हि ते जोश अची वेंदो आहे। जोश अची वेंदो, पर माण्हू वरी पाण खे रिलैक्स थियण में हुनखे टाइम लॻंदो आहे। नॉर्मली त गुस्सो अची वेंदो आहे, असां कलाक में थधा थी वेंदासीं, 15 मिंट में थधा थी वेंदासीं, पर जॾहिं बॉर्डर लाइन पर्सनालिटी डिसऑर्डर हूंदो आहे, उन माण्हू खे थधो थियण में वॾो वक़्तु लॻंदो आहे। साइंसी तहक़ीक़ ॾिठो आहे इहो, उन्हनि माण्हुनि में जेको दिमाग़ जो अॻियों हिसो आहे, जेको असांजो कंट्रोल कंदो आहे गुस्से ते, इमोशन्स ते, जज़्बात ते, जोश ते, उहो हिसो तमामु स्लो हलंदो आहे, घटि कमु कंदो आहे। माना उहो ब्रेक सिस्टम घटि कमु कंदो आहे। गुस्सो ईंदो, ब्रेक न लॻंदी। अहिड़े नमूने उन्हनि माण्हुनि में वरी ॿियो हिसो आहे जंहिंमां जोश निकिरंदो आहे, गुस्सो निकिरंदो आहे, या कावड़ निकिरंदी आहे, उनखे एमेगडेला चइबो आहे। उहो तमामु तेज़ कमु कंदो आहे। थोरी ॻाल्हि ते माण्हू गुस्से में तेज़ भरिजी वेंदो, जोश में अची वेंदो। असां चवंदा भई हीउ जोशीलो माण्हू आहे, कावड़ियो माण्हू आहे हिनखे, ऐं असांखे उहो मञणु घुरिजे। जंहिं ॾींहं असां मञोसीं त उहो माण्हू मालिक अहिड़ो ठाहियो आहे त तव्हांखे गुस्सो न ईंदो, त भई हिन माण्हूअ जी शख़्सियत ई अहिड़ी आहे। हूअं बि ॾिसो, हर मज़हब में ॾिसो, जीअं मां पहिरियों ॻाल्हि कई, चवंदा आहिनि त मालिक जी औलाद आहे, औलाद आहियूं सभु असां, त सभु असां हिक ॿिए खे जॾहिं उअं ई ॾिसंदासीं त पोइ असांखे हिक ॿिए खां नफ़रत ऐं कावड़ घटि ईंदी। लॻंदो ईअं त भई हर को मुख़्तलिफ़ माण्हू आहे। अहिड़े तरीक़े सां हिकिड़ी पर्सनालिटी हूंदी आहे जंहिंखे चयो वेंदो आहे नार्सिसिस्टिक पर्सनालिटी। उहे माण्हू चवंदा आहिनि त मूं जहिड़ो माण्हू ई कोन्हे, मां वॾी शख़्सियत आहियां, जेको चवां थो मां सही थो चवां, मां ग़लति नथो थी सघां। हाणे जॾहिं इहा सोच रखंदो माण्हू त ॿुधायो केॾा मसइला रहंदा घरनि में, जहिड़ा ॿियनि ॻाल्हियुनि में। कम ते वेंदो माण्हू, उते चवंदो त मां सही आहियां, बॉस सां अटकी पवंदो, नौकिरी हली वेंदी, अहिड़े क़िस्म जो हूंदो आहे। पर इहो हिकिड़ो माण्हू आहे, हिकिड़ो डिफरेंट क़िस्म जो माण्हू आहे। अगरि तव्हां सम्झो जॾहिं त भई जंहिंजी अहिड़ी पर्सनालिटी आहे, उन सां उअं ई हलणो आहे, त तव्हां दुश्वारियूं घटि ईंदियूं। कुझु माण्हू वरी शकी हूंदा आहिनि, हर ॻाल्हि में चवंदा आहिनि त इहो मूंखे थो चए। इवन माण्हुनि खे ॾिसंदा त उनजी शकिल में ई लॻंदो त हे माण्हू मूंखां नफ़रत थो करे, उन्हनि खे ईअं लॻंदो। हाणे उन्हनि जी शख़्सियत ईअं आहे, उहो ठहियल ई ईअं आहिनि। उनखे चइबो आहे पैरानॉइड पर्सनालिटी। उहे शकी हूंदा आहिनि ॾाढा, उहे शक ॾाढो कंदा आहिनि। अगरि तव्हां ख़बर हूंदी, पोइ उन सां उअं ई हलंदव, उनजे साम्हूं ॿिए जे कन में ॻाल्हि न कंदव, चवंदो ॾिठी मुंहिंजे ख़िलाफ़ु थो ॻाल्हि करे, या जेको आहे बुण न कंदव उनजे साम्हूं, त भई चवंदो त हे जेको आहे मुंहिंजे लाइ थो ॻाल्हाए पियो। टी हिकिड़ी पर्सनालिटी हूंदी आहे जंहिंखे चयो वेंदो आहे ऑब्सेसिव कंपल्सिव पर्सनालिटी डिसऑर्डर। अहिड़ा माण्हू छा हूंदा आहिनि वरी, हर ॻाल्हि खे चवंदा आहिनि त परफेक्ट हुजे, टाइम जा पाबंद हूंदो आहे, ॻाल्हि बि नीट क्लीन परफेक्ट हुजे, काई बि चुक हूंदी, का ॻाल्हि हुनखे वणंदी कोन। उन्हनि जो वरी जेका आहे इख़लाक़ियात बुलंद हूंदी आहे, हीअ ॻाल्हि हीअं हुजणु घुरिजे, हीअ ॻाल्हि इख़लाक़ जे ख़िलाफ़ु आहे, हीअ हिन जे ख़िलाफ़ु आहे, की ईअं हूंदा। अहिड़े क़िस्म जो हुनखे चइबो आहे ऑब्सेसिव कंपल्सिव पर्सनालिटी डिसऑर्डर। कुझु माण्हुनि खे जेको आहे
वरी हूंदी आहे अवॉइडेंट पर्सनैलिटी। हर ॻाल्हि खां पोइ ते हूंदा आहिनि, चुप चुप रहंदा आहिनि, ॿियनि सां विच में न ईंदा, चवंदा अलाए माण्हू मूंखां सुठो सम्झंदा अलाए न सम्झंदा, अलाए मां सही थो ॻाल्हायां नथो ॻाल्हायां, परे परे रहंदा, हटियल माण्हू खां रहंदा, उन्हनि खे चइबो आहे अवॉइडेंट पर्सनैलिटी। इहे कंहिं नई ॻाल्हि में न वेंदा, को नओं रिलेशनशिप क़ाइमु न कंदा, त जीअं जेको आहे मतां मूंखे माण्हू घटि सम्झनि। किन माण्हुनि जी वरी हूंदी आहे हिस्ट्रियानिक पर्सनैलिटी। उहे चवंदा आहिनि अटेंशन हुजे, उन्हनि खे तवजो हुजे, कपिड़ा अहिड़ा पाईंदा चमकीला, अक्सर छोकिरियुनि में हूंदी आहे, कारा कपिड़ा हूंदा या पिंक कलर कपिड़ा हूंदा जीअं मूंखे माण्हू ॾिसे, ऐं उहे अगरि माण्हू न ॾिसंदो, उनखे न ख़्यालु कंदो, न ॻाल्हि को हुननि खे दिलि में ॾुखु थींदो आहे, हिस्ट्रियानिक पर्सनैलिटी चयो वेंदो आहे। मां थोरो थोरो ॿुधायां त उन्हनि जे बारे में डिटेल्स मां पंहिंजी ॿियनि वीडियोज़ में ॿुधाईंदुसि, छो त हिकु वीडियो में इहो पूरो कोन ईंदो। ऐं कुझु माण्हुनि जी वरी हूंदी आहे एंटी सोशल पर्सनैलिटी हूंदी आहे। उहे ॿिए खे तकलीफ़ ॾींदा आहिनि, ॾुखु ॾींदा आहिनि, उन्हनि खे परवाह न थींदी आहे त ॿिए खे तकलीफ़ अची वई, ऐं मज़ो ईंदो आहे उन्हनि खे त ॿिए खे तकलीफ़ अचे, परेशान थिए ॿियो माण्हू, एंटी सोशल क़िस्म जी हूंदी आहे। मां इन जो डिटेल्स ॿियनि वीडियो में ॿुधाईंदुसि। हीअ हिकिड़ो ब्रीफ मां तव्हांखे थोरे जेको आहे जनरल हिकिड़ो इंट्रोडक्शन लाइ ही वीडियो ठाही आहे। अगरि हीअ वीडियो तव्हांखे पसंदि अचे त महिरबानी करे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, ऐं जेको आहे शेयर कयो। महिरबानी तव्हांजी।